ॿियूं खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेको सर पाण पंहिंजे बारे में ॿुधाईंदा। सर मूंसां तव्हांजो जेको हिकिड़ो सुवाल करणु चाहियां थी मां उहो इहो थी करणु चाहियां, पाकिस्तान में असांजे लाइ फील्ड्स चेंज करणु ॾाढो ॾुखियो थियो वेंदो आहे ऐं अगरि असां का फील्ड चेंज बि कयूं त उहा असांजे लाइ हिकिड़ी शिकस्त तौरु सम्झी वेंदी आहे। त हाणे जॾहिं तव्हां 20-25 साल पढ़िया, उन खां पोइ 10 सालनि जो तव्हांजो हिकिड़ी फील्ड में एक्सपीरियंस, वरी तव्हां फील्ड चेंज था कयो, नई सिर शुरू कंदा, त इहा हिकिड़ी शिकस्त ऐं डपु ख़ौफ़ जंहिंखे चइजे, इहो तव्हां कीअं था ॾिसो एज़ अ वेस्टर्न कंट्रीज़ में ऐं हिते पाकिस्तान में? थैंक यू सो मच युसरा। सबका पहिरीं त सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम ऐं जेतिरा बि नौजवान हिते मौजूदु आहिनि त सभिनी जी वॾी महिरबानी। ऐं थोरा तो हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जो बहितरीनु प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ करायो आहे। तव्हांजे हिन सवाल खां पहिरीं नंढिड़ो हिकिड़ो ॻाल्हि करणु चाहींदुसि, हिकिड़ो कमेंट ॾियणु चाहींदुसि टाइम ते। त जेको टाइम जी पाबंदी आहे आउं सम्झां थो उहो न सिर्फ़ु नौजवाननि लाइ अहमियत जी हामिल आहे बल्कि मुल्कनि जी तरक़ी में बि वॾो किरदारु अदा करे थी। जेको असांजो सेशन हुयो उहो मुनक़द थियल हुयो 3:30 बजे ऐं असां 4:30 बजे स्टार्ट कयो। सो इहो हिकिड़ी नंढड़ी असांजे लाइ हिकिड़ो लेसन बि आहे ऐं इन में हिकिड़ी सिखण जी बि वॾी असांजे लाइ हिकिड़ो नुक़्तो आहे त जॾहिं बि असांजे समाज में, ख़ासि करे आउं सिंधी समाज जी ॻाल्हि कंदुसि, त जॾहिं बि टाइम ॾिबो आहे पोइ उहो शादी जो टाइम हुजे, को दावत जो टाइम हुजे, त उहो लिखियलु हूंदो आहे 4 बजे त माना 6 बजे शुरू थींदी। जेकॾहिं लिखियलु आहे त असांजो डिनर जेको असां 8 बजे आहे त उहो गैदरिंग 8 बजे थींदी, डिनर वरी 10 बजे थींदो। सो टाइम जी तमामु अहमियत आहे नौजवाननि लाइ। इहो मुंहिंजो पैगाम आहे। हाणे अचूं था पाण तव्हांजे सवाल ते, जेको सवाल हुयो तव्हांजो त डपु ऐं ख़ौफ़। त आउं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नौजवान जेके आहिनि न उहे माण्हू हूंदा आहिनि जिन खे क़द्र न डपु घटि हूंदो आहे हिकिड़े मैच्योर माण्हू खां। हुनजो रीज़न इहो आहे त नौजवान जेको हूंदो आहे उहो फ्रेश हूंदो आहे, उनजे ज़हन में क़द्रनि जेको आहे सो घटि टेंशन हूंदा आहिनि एज़ कम्पेयर टू हिकिड़े मैच्योर माण्हू जे। सो जॾहिं तव्हां कंहिं बि नौजवान सां ॻाल्हाईंदा त हुन में विख खणण जी सख़्त वधीक हूंदी आहे एज़ कम्पेयर टू हिकिड़े मैच्योर माण्हू जे। हाणे अचूं था त पाण जेको तव्हां सवाल कयो त जेको फील्ड स्विच करणु या फील्ड चेंज करणु, त उहो आउं तव्हांखे ॿुधाईंदो न त फील्ड्स दुनिया में तमामु घणियूं आहिनि ऐं कुझु अहिड़ियूं फील्ड्स आहिनि जेके अॼु खां 20 साल पहिरीं त हुयूं, इफेक्टिव हुयूं, ॾाढो ज़बरदस्त हुयूं, उहो अॼु ऑब्सोल्यूट थी चुकियूं आहिनि। मिसाल तो नंढिड़ो मिसाल ॾियां तव्हांखे, अॼु खां 20 साल पहिरीं कोडेक वारो रोल जो कैमरा हुयो, उनजो हिकिड़ो वॾो बिज़नेस हुयो, कमाल जी शइ हुई, अॼु उहो ऑब्सोल्यूट थी चुको आहे, यानी हुनजो वजूद ख़तम थी चुको आहे। इन में जेके उन इंडस्ट्री सां लाॻापियल माण्हू हुया उहो बेरोज़गार थी चुका हुआ। हाणे जेकॾहिं उहो इहो ई सोचंदा त सिर्फ़ु असांखे कोडेक रोल जो ई कमु करिणो आहे या VCR जो ई कमु करिणो आहे या टेप रिकॉर्डर जो कमु करिणो आहे, त उहो उते ई रहिजी वञनि हा, उहो उते जेको आहे सो लिमिटेड रखी वञनि थी वञनि पंहिंजे पाण खे। इन करे दुनिया में तब्दीली जेको अचे पई उन सां गॾोगॾु असांजे नौजवाननि खे, असांजे एंटरप्रेन्योर्स खे पंहिंजो पाण खे अहिड़े हिसाब सां मोल्ड करणु खपे त जे हू दुनिया जी तब्दीली खे पंहिंजे अंदरि अहिड़े नमूने समाई सघनि त हू दुनिया सां विख सां हलाए हलणु सिखनि। अच्छा, ॿी ॻाल्हि इहो त जेके फील्ड्स आहिनि उहो फील्ड स्विच करण जी जेसीं ताईं तालुक़ आहे त दुनिया में अहिड़ियूं इमर्जिंग फील्ड्स अचनि पियूं जेके नौजवान जे लाइ तमामु घणो तरक़ी जो बाइस बि बणिजनि थियूं, त मोटिवेशन जो बाइस बणिजनि थियूं। हाणे मिसाल तौरु नंढो तव्हांखे मिसाल ॾियां त पाइथन लैंग्वेज आहे फॉर एग्ज़ाम्पल, जेको कंस्ट्रक्ट में असां डिफरेंट सॉफ्टवेयर्स कंदा आहियूं, त उहो सिखण जी तमामु घणी ज़रूरत आहे। त नौजवान तमामु घणा वेठा आहिनि। अॻिते आउं वरी हिन मौज़ूअ ते थोरो चेंज थींदो टॉपिक पोइ पाण ॻाल्हाईंदासीं त कहिड़ियूं कहिड़ियूं नयूं राहूं, नवां रस्ता आहिनि जिन में नौजवाननि खे अॻिते वधणु खपे। जेका असांजी सिंधी जो नौजवान जेको निकिरे थो यूनिवर्सिटी मां, उनजे लाइ हिकिड़ो वॾे खां वॾो मसइलो त इहो हूंदो आहे त ही डोंट नो व्हाट टू डू ऐं कहिड़े असां फील्ड में वञणु खपे, असांखे असांजे सॉफ्ट स्किल्स ते कमु करणु खपे, उहो उन्हनि जी ख़बर न हूंदी आहे। ऐं इहो रिस्पॉन्सिबिलिटी आहे असांजी यूनिवर्सिटी जी बि, छो जो असांजी यूनिवर्सिटी में जॾहिं असांजो नौजवान शागिर्द या शागिर्दियाणी फाइनल ईयर में जॾहिं पहुचंदो आहे त उन में हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम मुंहिंजे हिसाब सां ऑर्गेनाइज़ उन्हनि खे करणु खपे जंहिंमें उन्हनि जे सॉफ्ट स्किल्स ते बि असां कमु करे सघूं, जंहिंमें उन्हनि खे इहो ॿुधाइणु खपे त जॾहिं तव्हां इंडस्ट्री में वेंदो त तव्हांजी खपत कहिड़े हिसाब सां थींदी, तव्हांखे इंटरव्यू कीअं ॾियणो आहे, तव्हांखे ॻाल्हाइणो कीअं आहे, तव्हां जॾहिं इंटरव्यू रूम में अचो था तव्हांजी हिकिड़ी विख जेको आहे सो केॾी अहमियत जी हामिल आहे। सो इन ते पाण अॻे राउंड में ॻाल्हाईंदासीं। ऐं चाहियां तव्हां ॿियनि महिमाननि खे बहुत हुजे। थैंक यू आफ्ताब रहमो साहब। समाज जी इर्तका जो न सिर्फ़ु हिकिड़ो बुनियादी अंसर हूंदा आहिनि बल्कि कंहिं बि मुल्क जी तरक़ी जी राह में वॾी हिकिड़ी अहम हैसियत रखनि था। जैसे त ॻाल्हि आहे असांजे मतिलबु नौजवाननि जे लाइ त भई जॾहिं हू नौजवान जेको यूनिवर्सिटी में ख़ासि करे, छो जो घणे करे आउट ॾिसां त यूनिवर्सिटी जा स्टूडेंट वेठा आहिनि, तो यूनिवर्सिटी जा स्टूडेंट्स में इहो आहे जॾहिं 2nd ईयर खां 3rd ईयर में जॾहिं पहुचनि था त उन्हनि खे पंहिंजे कैरियर जे लाइ
इहो फ़िक्रमंदी हुजणु खपे त व्हाट दे नीड टू डू इन द फ्यूचर आफ्टर द ग्रेजुएट। तो ग्रेजुएशन करण खां पहिरीं जॾहिं तव्हां यूनिवर्सिटी जे फाइनल ईयर में हुजो, छो जो हिकिड़ो त इहो आहे त असांजी यूनिवर्सिटी में अहिड़ा डिपार्टमेंट्स कोन्हनि जेको कैरियर काउंसलिंग ते कमु कनि, त उन्हनि खे अहिड़नि मेंटोर्स खे अप्रोच करणु खपे, अहिड़ा सीनियर्स जी। मिसाल तौर आउं पंहिंजो मिसाल ॾियां त आउं जॾहिं बि पंहिंजी मेरान यूनिवर्सिटी वेंदो आहियां त कोशिशि कंदो आहियां त फाइनल ईयर जे स्टूडेंट सां मुलाक़ात थिए ऐं उन्हनि खे आउं ॿुधायां त ॿाहिरि दुनिया में छा पियो थिए, छा वहे वापरे पियो, कहिड़ियूं यूनिवर्सिटीज़ तव्हांखे स्कॉलरशिप्स ॾियनि थियूं, कहिड़ा मौक़ा फ़राहम कनि थियूं। सो इन जे करे नौजवाननि जे लाइ मुंहिंजी इहो हूंदी गुज़ारिश त जॾहिं तव्हां फाइनल ईयर में पहुचो त यू शुड फोकस त तव्हांखे अॻिते कैरियर में कहिड़ी फील्ड में वञिणो आहे ऐं प्रैक्टिकली तव्हां पंहिंजे स्किल्स में एॾो फड़ थी वञो त जे तव्हांखे इंडस्ट्री में को तकलीफ़ न थिए। अच्छा, ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि त कंहिं बि कमु करण जे लाइ पहिरीं विख जेको वधाईंदा आहियूं पाण, उन जी वॾी अहमियत आहे। हिकिड़ो मैराथन रनर जेको 42 किलोमीटर डुकंदो आहे, उहो बि जॾहिं शुरूआति कंदो आहे त हिकिड़ी विख सां कंदो आहे, हिकिड़ो कदम सां कंदो आहे। सो उहो पहिरीं खजंदड़ विख तमामु घणी अहमियत जी हामिल आहे। ऐं उनखां गॾोगॾु इहो त 3 इडियट्स मूवी तव्हां हिते नौजवान वेठा आहियो, कंहिं ॾिठी आहे? हथ मथे कयो जे 3 इडियट्स ॾिठी हुजे। अच्छा, हाणे 3 इडियट्स मूवी में हिकिड़ो तव्हां ॾिठो हूंदो त सीन आयो, उन में हिकिड़ो डायलॉग आहे त भाई अगर आप अच्छे इंजीनियर नहीं बन सकते तो कोई बात नहीं, अच्छे लकड़ी काटने वाले बनो, लेकिन अच्छे बनो तो कोई बात है। क्योंकि अगर आप किसी चीज़ में कोई चीज़ आप फील्ड में जा रहे हैं जो कि आप उसमें इंटरेस्टेड नहीं है, मजबूरी में कर रहे हैं, इससे अच्छा है कि आप अपनी फील्ड स्विच कर लें। जिस चीज़ में आपका इंटरेस्ट है आप उसमें जाएं। उनकी वजह इहो आहे त हर इंसान जे अंदर हिकिड़ी अहिड़ी शख्सियत हूंदी आहे, उन जे जॾहिं हू इंटरेस्ट पंहिंजे खे न वठंदो, ॿी कंहिं जाइ में कंदो, त पोइ हू दिलि सां कमु न करे सघंदो। फॉर एग्ज़ाम्पल आई एम टॉकिंग अबाउट माई सेल्फ, त मुंहिंजो शुरू खां इहो हुयो त इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग में मूंखे इंट्रस्ट हुयो। उनखां पोइ सेफ्टी साइड ते जॾहिं आउं स्विच थियसि, जॾहिं आउं कैनेडा मूव थियसि, त उते बि मूं पंहिंजो जेको पैशन हुयो इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग जो, उनखे कंटिन्यू रखियो। ऐं ईअं ई नौजवाननि जे लाइ इहो आहे त जॾहिं तव्हांजो को बि टारगेट हुजे त मेक श्योर त तव्हां पंहिंजो माइंड जेको आहे फोकस्ड रखो ऐं उन हिकिड़े टारगेट पे रखो त जे उनखां तव्हां डिट्रैक्ट न थी सघो। ॿियो, मुस्तक़िल मिज़ाजी हिकिड़ी तमामु वॾी अहमियत जी हामिल आहे। तव्हांखे ॿुधायां त ॿी जंग अज़ीम में जॾहिं हिटलर पंहिंजे नाज़ी फोर्सिस सां गॾु सोवियत यूनियन ते अटैक कयो, त उहो अगस्त जो महीनो हुयो, साल हुयो 1942। उन्हनि इहो सोचियो त असां इन खे 2-3 महीननि में वेड़े वठंदासीं ऐं रशिया ते कब्ज़ो करे वठंदासीं। उन्हनि खे रशियन्स ॿियो कुझु न कयो, फ़क़ति उन्हनि पंहिंजी मुस्तक़िल मिज़ाज जे करे उन्हनि खे सिर्फ़ु रोकियो, विड़िया न, सिर्फ़ु रोकियो। 6 महीननि जे अंदरि उहो जेको अगस्त वारो महीनो हुयो उहो थी वियो डिसंबर, 6 महीननि में। ऐं डिसंबर जो जॾहिं महीनो थियो त एतिरो सर्दी हूंदी आहे रशिया में जो जर्मन टैंक जो फ्यूल बि ॼमी वियो ऐं उहो अॻिते न वधी सघिया। इन जे करे ई रशिया खे फतह नसीब थी। सो जॾहिं बि तव्हां को कमु कयो त उनमें मुस्तक़िल मिज़ाजी जी तमामु अहमियत आहे। कंहिं बि टारगेट जे पोयां लॻो त मेक श्योर दैट यू शुड बी फोकस्ड ऑन दैट स्पेसिफिक टारगेट। छो जो तव्हां जॾहिं डिट्रैक्ट थींदो, नौजवान आहियो न, तव्हां सभु हिते वेठा आहियो, नौजवान आहियो, नौजवान जे ज़हन में कई इंतशार हूंदा आहिनि, कई ॻाल्हियूं एट ए टाइम हलंदियूं पियूं आहिनि। सो इहो आहे त जॾहिं तव्हां पंहिंजे फाइनल ईयर में हुजो त पंहिंजे फोकस खे अहिड़ो रखो त जे तव्हां उन में पंहिंजी फील्ड में भड़ थी सघो। जी, थैंक यू। माउंट एवरेस्ट उहो बि कंहिं माण्हू चढ़ी रास कयो। जेकर हू सोचे हा त यार हीउ जबल एॾो वॾो आहे, इन ते आउं कीअं चढ़ंदुसि, जेकर हू इहो सोची वेही रहिया घर, त हू वाकई हू जबल कोन चढ़ी सघे हा। जेकर तव्हां इहो सोचींदो त यार हीउ टारगेट एॾो मुश्किल आहे, हिते आउं कोन पहुची सघंदुसि, त यकीन ॼाणो तव्हां कोन पहुची सघंदा। जेकर तव्हां चवंदो त यार हीउ जबल त छा, जेकर एवरेस्ट खां वॾो जबल बि हुजे हा त आउं हुन ते चढ़ी वञा, त तव्हां वाकई चढ़ी वेंदो। इहा हक़ीक़त आहे। सो पंहिंजी जेको ज़हन आहे उन में तव्हां एतिरो उनखे मोल्ड रखो त यार जेकॾहिं असांखे का शइ अचीव करणी आहे त पोइ को बि रस्तो, को बि राह वठी असां ओसी ताईं पहुचंदासीं। अच्छा, ॿी ॻाल्हि इहो त नौजवान हिते वेठा आहिनि, यकीनन जेको शिकस्त हूंदी आहे इंसान खे, का बि डिफीट थींदी आहे जॾहिं, त उहो डिफीट इंसान खे मायूस करे छॾींदी आहे। ऐं तव्हांखे ॿुधाए थो हलां त डिफीट जेको शिकस्त आहे उहो हिकिड़ी नए रस्ते खे बि शुरूआत कंदी आहे, नओं दरवाज़ो बि हिकिड़ो खोलींदी आहे अपॉर्चुनिटी जो। जेकर तव्हां सोचंदा त यार हिन सब्जेक्ट में मुंहिंजूं 50 मार्कूं अची वियूं, काश हिन में 80 अची वञनि हा, त ख़ैर को मसइलो कोन्हे, तव्हां अॻे वेही अञा वधीक महिनत करे सघो। जेकर तव्हां चवंदो त यार ब्रेकअप थी वियो, छोकिरी छॾे हली वई, असां तबाह थी वियासीं, मरी वियासीं, त तव्हांखे ॿुधाईंदो न त तुम नहीं तो और सही, और नहीं तो कोई और सही। छोकिरियुनि या छोकिरनि सां जेकॾहिं को छोकिरो छॾे थो वञे त वीचारे जेको आहे डिप्रेशन में हली वेंदियूं आहिनि। ईअं ई छोकिरा ॿिन्ही पासे नौजवान आहिनि, ख़ुदकुशी ताईं ॻाल्हि पहुची वेंदी आहे, साइकोलॉजिकली तमामु घणा अंडर प्रेशर थी वेंदी आहिनि। त आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुधाईंदो हलां त जॾहिं बि तव्हां कैरियर जी चॉइसिंग कयो त हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु ज़हन में रखिजो, उहो इहो त तव्हां जॾहिं बि पंहिंजी प्रैक्टिकल फील्ड में जॾहिं वेंदा आहियो त उन में तव्हां हिकिड़ो प्लान ज़हन में न रखो। यू शुड हैव प्लान ए,
अलॉन्ग साइड विद द प्लान बी एंड प्लान सी। जेकॾहिं प्लान ए फेल थी वञे तव्हांजो त पोइ तव्हां प्लान बी ॾांहुं वञो, जेकॾहिं उहो बि फेल थी वञे त पोइ प्लान सी ॾांहुं वञो। असां छा कंदा आहियूं, असांजा नौजवान जेके आहिनि उहो हिकिड़े ई रस्ते ॾांहुं वेंदा आहिनि, जॾहिं उहो फेल थींदो आहे त पोइ हू एॾा त टुटी पवंदा आहिनि त ॻाल्हि वञी ख़ुदकुशी ते पहुचंदी आहे। सो ईअं न कयो महिरबानी करे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहो त जेको दोस्त हूंदा आहिनि असांजा आसपास जेके रहंदड़ दोस्त आहिनि, कोशिशि कयो त उन में हिकिड़ी अहिड़ी फिज़ा आणियो, हिकिड़ी अहिड़ी एनवायरमेंट आणियो जंहिंमें पॉज़िटिविटी हुजे। मायूसी कंदड़ दोस्तनि खां परे रहो। मायूसी कंदड़ दोस्त तव्हांखे कॾहिं बि अॻिते वधणु कोन ॾींदा। मायूसी कंदड़ न फ़क़ति दोस्त बल्कि मायूसी वारियूं ॻाल्हियूं कंदड़ माण्हू बि तव्हांखे अॻिते वधणु कोन ॾींदा। अच्छा, हाणे आउं चाहियां थो त जेकॾहिं पैनल असांजो इजाज़त ॾे त असां नौजवाननि खां कुझु सवाल बि करे वठूं बाय ऑल मीन्स। जेकॾहिं दोस्तनि खे को सवाल हुजे त बाय ऑल मीन्स तव्हां करे सघो था। जी।